वफ़ाक़ी हुकूमत पघारदार तबके ते टैक्स वधाइण वारी IMF जी तजवीज़ रद्द करे छॾी। ज़रनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ टैक्स तजवीज़ुनि बाबति इजलास जी सदारत कंदे पघारदार तबके ते टैक्स लागू करण वारी तजवीज़ वापस करण जी हिदायत करे छॾी। हुकूमत पेंशनर्स ते टैक्स लॻाइण बाबति हेल ताईं को बि फ़ैसिलो न करे सघी। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म पेंशनर्स ते टैक्स लॻाइण जे हक़ में न आहे। हुकूमत जूं रियल एस्टेट सेक्टर खे टैक्स नेट में आणण जूं तयारियूं। मिल्कियत विकिणण ऐं ख़रीद कंदड़ फाइलर्स ऐं नॉन फाइलर्स ॿिन्ही लाइ टैक्स जी शरह वधाइण जी तजवीज़। मुख़्तलिफ़ शहरनि में रियल एस्टेट वैल्यू जे गोशवारनि में भी इज़ाफ़े जो इम्कान। 5 करोड़ रुपयनि ताईं जी मिल्कियतुनि ते 3%, 7 करोड़ रुपयनि ताईं 4% ऐं 10 करोड़ रुपयनि ताईं जी मिल्कियतुनि ते 7% टैक्स प्रॉपर्टी विकिरो कंदड़नि खां वसूल कयो वेंदो। इनकम टैक्स जे सेकंड शेड्यूल जे पार्ट 1 जी छिक D126 में स्पेशल एक्सपोर्ट ज़ोन में सनती इदारनि जी आमदनी ते छूट ख़त्म कई वेंदी। KPK गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त सियासी पार्टियुनि खे मुल्क खे बहरान मां कढण में पंहिंजो किरदार अदा करणु घुर्जे। इदारनि खे पंहिंजनि हदुनि में रही करे कमु करणु घुर्जे। मसइलनि जे हल लाइ पार्लियामेंट ई बहितरीन फोरम आहे। पंजाब जे गवर्नर सलीम हैदर ख़ान सां गॾु अज़ीज़ रहमान सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी चयो त समूरनि पार्टियुनि खे दावत ॾियां थो त अचो गॾिजी वेही मसइलनि खे हल करियो। उम्मीद आहे त मुल्क जल्द मसइलनि जी दुबण मां निकिरी ईंदो। सिंध हुकूमत बहितरीन कमु करे पई। असांखे सिंध जियां अस्पतालूं क़ाइमु करणु घुर्जनि। ही क्रेडिट पीपुल्स पार्टी ऐं उन जे इत्तेहादी पार्टियुनि ॾांहुं वञे थो। जन अरिड़हीं ऐं 19वीं तरमीम कई। रियासत जी आड़ में गद्दारी जी रांदि खे बंदि कयो वञे। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान मुज़फ़रगढ़ में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त अॻ में बंगालियुनि खे गद्दार करार ॾिनो वियो। हाणे ॾिसजे कंहिंजी वारी आहे। मोबे वतन जो कंहिं खां बि सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत न आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 4 खां 8 जून ताईं चीन जो दौरो कंदो। जारी कयल पधिराई मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चीनी शहर शिंजन जो दौरो 4 खां 5 जून ताईं हूंदो। वज़ीर आज़म 6 खां 7 जून ताईं बीजिंग ऐं 8 जून ज़ियान जो दौरो कंदो। वज़ीर आज़म 8 जून ते दौरो मुकमिल करे ॾेह में वरंदो। शहीद नसरुल्लाह गडानी ऐं शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध सरापा एहतजाज बणिजी वई। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। कराची, हैदराबाद, सखर, नवाबशाह, जामशोरो, मटियारी, कंदकोट, कशमोल, नौशरो फिरोज, सजावल, खानपुर महर, मुज़फ़राबाद ऐं ॿियनि शहरनि में कलम धणी रोडनि ते निकिरी आया। पीरवसण, गुड्डू, पनवाकिल, नसीराबाद, सन, पडीदन, जमाल शाह, सोबोदेरो ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा। शहीद नसरुल्लाह गडानी ऐं जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। रते देरे में जलबानी ऐं वीसर बिरादरी जी ॿिनि में मामूली ॻाल्हि तां फायरिंग वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। शहर वाना जो ॾेख ॾियण लॻो। शहरी खौफ़ में वरतल। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाल हसन लंजार मामले जो नोटिस वरितो। SSP लाड़काणो खां रिपोर्ट तलब। शहर खे जंग जे मैदान में तब्दील करण वारे वाक़े ते पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम। सरकारी फरियाद ते जलबानी ऐं वीसर बिरादरी जे 33 माण्हुनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। पुलिस गश्त वधाए छॾियो। शहर में रेंजर्स भी मुक़रर। सिंध में वधंदड़ बदअमनी खिलाफ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। सखर में ऑल पार्टीज़ पारां वधंदड़ बदअमनी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। फैज़गंज, ठुल्ह ऐं ॿियनि शहरनि में बि वधंदड़ बदअमनी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु हो त सिंध में बदअमनी वधी वञण बावजूद पुलिस को बि त रुकनाए वरितो।
जमायत इस्लामी पारां कराची में फलस्तीनियुनि जी नस्लकुशी ऐं इसराइली जारियत खिलाफ़ गज़ा मिलन मार्च में औरतुनि ऐं ॿारनि समेत हज़ारे माण्हुनि जी शिरकत। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुल रहमान चयो आहे त इसराइल 40,000 खां वधीक फलस्तीनियुनि खे शहीद करे छॾियो आहे। शिकस्त ॾिसी इसराइली औरतुनि ऐं ॿारनि खे निशानो बणाए रहिया आहिनि। अमरीका फलस्तीनियुनि जी नस्लकुशी में इसराइल जी पुठभराई करे रहियो आहे। पूरी दुनिया में गज़ा जंगबंदी लाइ आवाज़ उथी रहियो आहे, पर अमरीका फलस्तीनियुनि जी नस्लकुशी लाइ इसराइल जी फंडिंग करे रहियो आहे। कराची खां इस्लामाबाद वेंदड़ ख़ानगी एयरलाइंस जी उॾाम जी कराची एयरपोर्ट ते हंगामी लैंडिंग। जहाज़ में गवर्नर सिंध कामरान टिसूरी ऐं संदसि कुटुंब समेत 150 माण्हू सवार हुआ। सिविल एविएशन ज़रियनि मूजिब टेक ऑफ थियण खां पोइ जहाज़ में ओचितो टेक्निकी ख़राबी थी पई। पायलट एयर ट्रैफिक कंट्रोल सिस्टम खां फौरी हंगामी लैंडिंग जी इजाज़त घुरी। हंगामी लैंडिंग बाद उॾाम मुलतवी करे मुसाफ़िरनि खे ॿिए जहाज़ ते इस्लामाबाद रवानो कयो वियो। सिंध समेत समूरे मुल्क में गर्मी जी लहर बरक़रार। सिज जी तपश माण्हुनि खे घरनि ताईं महदूद करे छॾियो। अक्सर इलाइक़नि में गर्मी पद 50 सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। घर जी गर्मी में बिजली जी डिघी लोडशेडिंग अवाम जूं मतियूं मुंझाए छॾियूं। हैदराबाद, मीरपुर ख़ास, लाड़काणो, सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में गर्मी। T20 वर्ल्ड कप जी इब्तिदाई मैच में अमरीका कैनेडा खे शिकस्त ॾेई छॾी। अमरीकी शहर डाल्स में खेॾी वियल ग्रुप ए जी मैच में कैनेडा पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर ओवर्स में 5 विकेट्स जे नुक़सान ते 194 रन्स ठाहियूं। अमरीकी टीम हदफ़ 3 विकेट्स जे नुक़सान ते 18 ओवर में पूरो करे वरितो। मेज़बान टीम जे एरन जून्स 94 ऐं एंड्रीज गॉस 65 रन्स जी नाक़ाबिले शिकस्त इनिंग खेॾी। T20 वर्ल्ड कप खटे क़ौम खे ख़ुशी ॾियणु चाहियां थो। वर्ल्ड कप खटणो आहे त पूरी टीम खे हिकु थी खेॾणो पवंदो ऐं हर टीम खे हाराइणो पवंदो। क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म T20 वर्ल्ड कप लाइ अमरीका जी कंडीशन खे चैलेंज करार ॾेई छॾियो। बाबर आज़म चयो आहे त गुज़िरियल 2 T20 कप में वेझो अचण बाद हाराइण ते अफ़सोस आहे। स्ट्राइक रेट खे बहितर कयो आहे। मुंहिंजी बैटिंग जो स्टाइल अहिड़ो न आहे जो क्रीज़ ते वञी छका हणणु शुरू करे छॾियां। सूरताल खे नज़र में रखी खेॾंदो आहियां। पाकिस्तान में मुक़रर सऊदी अरब जे सफ़ीर नवाफ बिन सईद अल मालिकी पारां ICC T20 वर्ल्ड कप में पाकिस्तानी टीम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। वीडियो पैगाम जारी कंदे सऊदी सफ़ीर चयो त पाकिस्तान क्रिकेट टीम जे पंहिंजे भाइरनि लाइ पैगाम आहे त इंशाअल्लाह ही टूर्नामेंट खटींदासीं। पाकिस्तानी अवाम यकीनन वर्ल्ड कप में कामयाबी जो जश्न मल्हाईंदो। वर्ल्ड कप खटण ते पाकिस्तानी टीम जा रांदीगर ईंदड़ साल हज ते शाही महिमान हूंदा।